साकरोवासी जमाल गबोर प्रेस क्लब घारो में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे दायो आए त जामशोरो पुलिस जो सब इंस्पेक्टर नौतक बलोच जेको हिन वक्त पुलिस लाइन जामशोरो में आए हिन साकरो पुलिस से मिली भगत करे चोरी जो केस दाखिल करायो। उनमें हिन के कुछ भी हासिल न थियो त हिन वरी नवाबशाह सखर ऐं घारो जी पुलिस ते असर रसूख इस्तेमाल करे मूं समेत मुझे पुट ऐं हारिन ते मंशियात चोरी ऐं 13 ॾींहं जा मुख़्तलिफ़ केस दाखिल कराए असांखे परेशान करे मूंखे घरां खां बेघर करे छॾियो आहे। मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस पारां तंग करण सबबि आउं गुज़िरियल महीने खां पंहिंजे घर खां ॿाहिरि आहियां, जंहिं करे असांजी ज़मीनदारी ऐं रोज़गार पिणु मुतासिर थी रहियो आहे। जमाल गबोल वधीक धाईंदे चयो त कुछ वक्त जी ठापर खां पोइ ॿीहर पुलिस ऑफिसर नौतक बलोच असांखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां तंग करे रहियो आहे, जंहिं करे असांखे ख़दशो आहे त नौतक बलोच सिंध जे कंहिं बि थाणे जी पुलिस खे असांजे ख़िलाफ़ इस्तेमाल करे असां ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल कराए सघे थो। जमाल गबोल IG सिंध, DIG हैदराबाद, SSP ठठो, SSP जामशोरो खां घुर कई आहे त सब इंस्पेक्टर नौतक बलोच ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे संदसि ज़ातियुनि खां तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। कैमरा टीम सां गॾु मोहम्मद अली मल्ला, सोच TV, घारो।